अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो ट्रांसलेशन जे लाइ जेको असांजो लफ़्ज़ आहे उहो आहे ॼणत। त लफ़्ज़ आहे ॼणत, इन जे बदिरां इंग्लिश में जेके लफ़्ज़ यूज़ थींदड़ आहिनि उहो हिकिड़ो आहे एज़ इफ, ॿियो आहे एज़ दो। इहे ॿई लफ़्ज़ इन लफ़्ज़ जे बदिरां यूज़ थी सघनि था। असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल वठूं था। हीअ अंग्रेज़ी ईअं पियो ॻाल्हाए ॼणत ही अंग्रेज़ हुजे, इन जी ट्रांसलेशन थींदी ही इज़ स्पीकिंग इंग्लिश एज़ इफ ही इज़ ब्रिटिश। हीअ अमेरिका जे बारे में ईअं पियो ॿुधाए ॼण त ही उते वञी चुको हुजे या वियो हुजे। ही टेल अस अबाउट अमेरिका एज़ इफ ही हैड गॉन देयर। तो दोस्तों आई होप तव्हांखे ट्रांसलेशन समझ में अची चुकी हूंदी। तव्हां बि एज़ इफ या